नाज़रीन, शहीद बेनज़ीर भुट्टो की 13वीं वर्सी के हवाले से गढ़ी खुदाबख्श भुट्टो में तैयारियों जोर शोर से जारी है। मुख्तलिफ हंधन से इस्तक़बालिया कैंपूं और रोडन रस्तन के पार्टी के झंडन पेना फ्लैक्स सजाया पे वने। दिसूं था असमतुल्ला भट्टी की रिपोर्ट। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 13वीं वर्सीअ के हवाले से गढ़ी खुदाबख्श भुट्टो में तैयारियों जोर शोर से जारी हैं। गढ़ी खुदाबख्श भुट्टो में मोहतरमा की मज़ार और मुख्तलिफ हंधन से इस्तक़बालिया कैंपिंग पिण लगाई पे वञनि। पीपल्स पार्टी के झंडन और पिना फ्लैग से रोडन रस्तन के सजाए पे वञे। उन हवाले से पीपी ज़िले अगवान लाड़काने के जनरल सेक्रेटरी एजाज़मंद लिगारी और पीपी ज़िले काउंसिल के वर्किंग कमेटी मेंबर मीर सोबदार खान जलबानी मेरान टीवी से ॻाल्हाईंदे चयो त योम शहादत 13 योम शहादत 27 दिसंबर ते मल्हाए रहिया आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ों अज़ीम शान इंशाअल्लाह ताला जलसो भी थी रहियो आहे, जंहिंमें चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब समेत PDM जा समूरा अॻवान भी शिरकत कंदा ऐं भरपूर उन जी तयारियूं शुरू आहिनि। ऐं हिते इंतज़ामात सभु तयारु आहिनि। सफ़ाइयूं कम ऐं स्टेज जे हवाले सां बि कैंपियूं इस्तक़बाला कैंपियूं जेके लाड़काने ज़िले में ॿियनि ज़िलनि खां जेके रूट अचनि था उन्हनि खे पार्टी जे तिरंगे झंडे सां सिंगारियो पियो वञे ऐं इस्तक़बाला कैंपियूं बि लॻंदियूं। ऐं इंशाअल्लाह ताला 27 दिसंबर ते भरपूर नमूने सां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे सुर्ख सलाम पेश करण लाइ जियाला वॾे तइदाद में लखनि जे तइदाद में पाकिस्तान समेत पूरे सिंध मां भरपूर शिरकत कंदा। इंशाअल्लाह ताला PDM जा भी जेके मरकज़ी अॻवान आहिनि उहे भी इन जलसे के खिताब पिण कंदा। जीअं त हर साल की तरह 27 दिसंबर अक़ीदत और एहतराम से मल्हाईंदा आहियूं ऐं हिन साल भी इंशाअल्लाह लखनि जी तादाद में सॼे पाकिस्तान को जेके भी जियाला शिरकत कंदा ऐं पंहिंजी शहीद रानी के सलाम पेश कंदा। ऐं PDM के हवाले से जेको बिलावल साहब असां चेयरमैन साहब जेको उन्हनि खे दावत ॾिनी आहे उन्हनि क़बूल कई। सिलेक्टेड हुकूमत के ख़िलाफ़ हिकिड़ो एहतजाज भी रिकॉर्ड जीअं सिलसिलो हले थो सॼे मुल्क में या मूवमेंट हले थी PDM के हवाले से, सो अहिड़े हवाले से हिते भी इहा शइ माना असांजे हिते गढ़ी खुदाबख्श में 27 दिसंबर ते ॿी क़यादत भी ईंदी, उन्हनि खे भी वेलकम